बालाज खान नूर अली जी दिल में ज़ाहिर करे चयो तू परेशान न थी मुंहिंजी अम्मा उनखे पक हुजे त थनार मज़बूत आहे। रात मासड़ नहीं समझा। अस्सलामु अलैकुम नाज़रीन। सॉप सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ क़िस्त में अव्हां खे ॾिसण वटां मिलंदो त कमीणो बालाज खान हाणे हद खां वधीक मतिलबु त पुछड़ो थी पवंदो, छो जो हाणे हू कंहिंखे मारण में बख़्शी कोन कंदो, मतिलबु त ठर ई कोन कंदो कंहिंखे मारण में। चवण जो मक़सदु त अॻिते हली अव्हां खे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त कमीणो बालाज खान हाणे राबेल जे पीउ खे ख़तमु कंदो, छो जो हुनखे पंहिंजे रस्ते खां हमेशह लाइ हटाए छॾींदो वॾेरो बालाज खान। ऐं होॾां वरी राबेल बि हाणे मतिलबु त हद खां वधीक मल्हार खां नफ़रत कंदी, छो जो हाणे हू मतिलबु त बालाज खान सां पाण ई शादी करण खां मतिलबु त इनकार कोन कंदी। मतिलबु त अॻिते हली अव्हां खे ॾिसण वटां इहो बि मिलंदो त राबेल पाण ई मतिलबु त हुन सां शादी करण लाइ मतिलबु त राज़ी थी वेंदी। ऐं अॻिते हली ड्रामे में बि इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो। ऐं होॾां वरी मल्हार बि हाणे जेल मां आज़ादु थी करे पंहिंजे घर मोटी ईंदो। मोटी अचण खां पोइ हू बि मतिलबु त बालाज खान जो कुझु बि बिगाड़े कोन सघंदो, छो जो हू हिकु कमीणो शख़्स आहे ऐं हद खां वधीक मतिलबु त हाणे मल्हार जे मथां मतिलबु त तशदुद कराईंदो ऐं हद खां वधीक हू हमला कराईंदो। पर हू कॾहिं बि मल्हार मतिलबु त बालाज खान खे कुझु बि करे कोन सघंदो, छो जो बालाज खान हिकु कमीणो इंसानु आहे ऐं हू कंहिंखे बख़्श कोन कंदो, छो जो हुनजे क़ैद में हुनजो पंहिंजो सॻो पुटु मतिलबु त भाउ आहे। भाउ मतिलबु त पुटनि जहिड़ा हूंदा आहिनि, पुट भाउ जहिड़ा हूंदा आहिनि, मतिलबु त उनखे ई हुन बख़्श कोन कयो आहे त ॿिए खे कीअं बख़्श कंदो। उमेद आहे त हिन अहिड़ो वीडियो मूंखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु